करबला के मैदान में मुझो सोनो हुसैन ज़ालिमन सा मुकाबलो तो करे 72 कुछ जीव्या हैं मासूम कुछ जीव्या हैं जो था जवान कुछ जीव्या हैं अकेलो हुसैन उन ज़ालिमन सा विड़े तो तारीख जा किताब लिखन था खीमे मो सोने अली सोने हुसैन जो पुत्र वडो पुत्र अली अकबर निकरी आयो चवे तो बाबा मुखे मोकल दे तो करबला के मैदान में ज़ालिमन सा वनी मां मुकाबलो कया तवा पोड़ा भी आयो मां जवाना मुखे मोकल दियो मां वजी विढ़ा और बुखारी मस्जिद वारो औलाद पी मां के ॾाढी प्यारी पर मैं पुत्र अली अकबर तोखे मोकल न ॾींदुमि छो त तू मुझे नाने मोहम्मद करीम जी तस्वीर ऐं सोहणे अली अकबर जो चेहरो सोहणे मोहम्मद मीर सां मिलंदो चौंदा है ना लाना फलाना तुझा मुहांडा त नारे देहन चाचन देहन मामन देहन अली अकबर हुसैन सही जो पुत्र मुहा उन जो मुहांडो हुजूर सही सा मिलंदो हो आन फरमाइंदा पुत्र तू मुझे नाने जी तस्वीरा तोखे मां करबला में इनन ज़ालिमन के हथों शहीद करण न तो चाहा पुत्र तू खीमन में वे बच्चन जी सार सवार सोनो अली अकबर पंजे बाबे के बाहों तो बधे इलाज तो करे मिंठू तो करे बाबा मेहरबानी कर मुके शर्मिंदो न कर चौंदा 21 सालन जो नौजवान पुत्र खीमे में बैठो आ वरी पोढ़ो और पोथो बढ़े मजबूर कयई सोने हुसैन से फरमाए पुत्र ठीक आ जे नथो मुड़े त मोकल ॾियाई तो पर पंजी फुफी खां भी मोकल वठी आ तू उनखे ॾाढो प्यारो तो तोखे उन पालियो आ कंबर जा मुसलमानो बुखारी मस्जिद वारो इन मोहल्ले जा मुसलमानो अजमा उन हस्तिन जी तारीफ तो क्या जेके मिठे मोहम्मद अरबी जा गुलाब जा गुल होया सोनो अली अकबर जी जो खीमे में आयो फुफी जी हथ में अल्लाह जो कुरान की तिलावत थी करे मथो अची बीठो आ चवे तो फुफी जिंदगी में कदे मा तोखे को सवाल न क्यों थमाई अज पहरो सवाल भी मुझो यो आखिरी सवाल भी हो फुफी मथे तके चवे जी पुत्र एड़ो सवाल न कजाई ए मदीनो ना है पुत्र है कूफे जो शहर ज़ालिमन जो शहर पानी न घुर जाई खार को न घुर जाई तुझे नाने मोहम्मद जो मदीनो नथी ए ज़ालिमन जो शहर जै में तुझो तो नंढो अली असगर तड़पंदे शहीद थियो ज़ालिमन ढुक पानी भी न ॾिनो आ मुसलमानों कलमे वारो मुझो सोने हुसैन जे प्यारे बच्चे अली अकबर फरमाए फुफी पानी घुरण न आयो आ खार को घुरण न आयो आ बीबी ज़ैनब जी तवे से बचड़ा ये जान घुरे त मां जान देण ला भी तैयार हां पर पानी खार को मुखो न घुर जाए मतो भी तवे तो फुफी जान वठण न आयो आ जान देण जे लाए मोकल वठण आयो आ मोकल दे त ज़ालिमन सा वञी मोकल दे बीबी ज़ैनब जडे ये लफ्ज बुधा त बेहोश थी सोनो अली अकबर मथो बीठो आ सोनो हुसैन भेजंदो आयो फरमाए पुत्र जल्दी कर फुफी जे हथ में पेरन के सोनो हुसैन मथो पंजे पटके जे पलान सा पंजी भेण के हवा तो हणे जडे बीबी ज़ैनब साण होश में आई तके चवे थी पुत्र अली अकबर फरमाए जी फुफी ते मोकल थी जाई वनी ज़ालिमन सा वनी विड़ चवे तो फुफी पेरियो मोकल न पे दे हाने वरी मोकल किए थी दे जे पुत्र अली अकबर जडे मां बेहोश थी वियम अखियों बंद थी वयूं ख्वाब में नाने मोहम्मद अरबी की ज़ियारत थी वई नाने से फरमायो ज़ैनब मुझे बच्चे के न बिहार मुझे बच्चे के मोकल दे ये करबला के मैदान में अचे शहादत जो ताज पाए नाने मोहम्मद वट पहुंचे हौज़े कौसर ते नानो इस्तकबाल में बुखारी मोहल्ले जा मुसलमानो मदीने के मीर जा दीवानो कंबर शहर जा मुसलमानो अजमा हुसैन की वाखान बयान क्या इहो पहुंची वींदो हस्ते जी वाखान मोकल जो वरताई हजरत हुसैन सही पटको मुबारक मथे ते बधराए पुत्र ए पटको अब्बे जो नथी है डाडे अली जो पटको पुत्र ए तलवार भी नहीं
तलवार मुझे अबे जी तलवार थी वन ज़ालिम सा मुकाबलो कर ये शीह वांगुरु इंतजार करे जॾहिं करबला जे मैदान में पहुतो आ तारीख़ जा किताब था लिखन शिमिर बेईमान बीठो हो अरसा इब्ने सईद पुछेस तो शिमिर का हे केरा एड़ो सोहणो चेहरो असा ॾिठो नाहे शिमिर चवेस तो तव्हां न सुता सुञाणियो मां सुञाणियसि तो हुसैन जो वॾो पुटु अली अकबर है जंहिंजो चेहरो मुस्तफा करीम असां उन्हनि छा चयो हे बाबा असां इन सां न विढ़ंदासीं जंहिंजो चेहरो नाने मुहम्मद सां मिले थो असां इन सां मुक़ाबिलो न कंदासीं तलवार न हलाईंदासीं अली अकबर से फरमाए अचो न मां बीठो हां अचो केर थो अचे उन्हनि चयो साईं असां बाहूं था ॿधूं असां तव्हां जे वेठो न ईंदासीं छो तुंहिंजी तस्वीर हुजूर साईं सां मिली होया त नाले में मुसलमान पर अंदर जा खोटा अल्लाह अंदर जे खोटन मेरन खां बचाए आमीन कचो अली अकबर से फरमाए तव्हां न अचो त न अचो पर मां ज़रूर ईंदो मां पंहिंजनि जो बलान कंदुमि मैदान करबला में जीअं जो अंदर सोहणो अली अकबर लथो हीअं शींहं वांगुरु हकल ॾिनो गजगोड़ करे जो हीअं जो लथो ते तलवार फेराईंदी वञे थो काफ़ी माण्हू जहन्नम रसीद करे छॾे तारीख़ जा किताब लिखन था 500 माण्हू जहन्नम रसीद करण खां पोइ घोड़े के मोटाए खीमे वटायो फरमाए तो बाबा फरमाए जी पुत्र कीअं मोटी आयो आ जे बाबा गाल बुझी थी उन ॾाढी लगी आ नड़ी खुश्क थी वई आ बाबा कुर्बान वञा थोरो ढुक पानी जो मिले मुखे पानी दे त मां नड़ी साई कयां पोइ सॼो मैदान तोखे साफ़ सुथरे ॾियां सोने हुसैन फरमाए बच्चा शर्मिंदो न कर तुंहिंजो अली असगर भाउ तड़पंदे शहीद थी वियो जो उनखे पानी जो ढुक प्यारे न सघियुमि हाणे काॾो मां तोखे पानी ॾियां हे करबला जा ज़ालिम माण्हू दरिया ते भी कब्जो थंडो पानी पियन नथा ॾियनि पखी पानी पियन था जानवर पानी पियन था पर पाक मोहम्मद जे घराणे जो पानी बंद कई वेठा आहिनि पुत्र पानी मां वटि कोन्हे पर जे तूं आयो आ तोखे मां वापस नथो मोटायां पुत्र आयो आ त मां इंतजाम कयां थो अॼु भी मुंहिंजी ज़ुबान में नाने मुहम्मद जी ज़ुबान जो तासीर मौजूद आ जेको नंढे हूंदे नाने मुहम्मद जी ज़ुबान चोसींदो हुम अॼु भी असर मौजूद आ पुत्र मां पंहिंजी ज़ुबान कढी तुंहिंजे वात में चो तू चूसण शुरू कर उन खत्म थी वेंदई बुख खत्म थी वेंदई दर्द दूर थी वेंदई अचे तो सोने अली अकबर जे वात मुबारक के अंदर सोने हुसैन से पंजी जुबान मुबारक विधी ये चूसींदे सोने अली अकबर के निंड थी वई अखियों बंद थी वस ख्वाब में हुजूर संजी ज़ियारत थी वस आन फरमाए त पुट अली अकबर अन्या नाने मोहम्मद जो जुबानो छो तो चूसे जल्दी कर नानो तो जो कुर्बान वञा अबे जो जुबानो न चूस नानो मोहम्मद अरबी तुझे हौज़े कौसर जे कडी जो इंतजार में बीठो आ जो ज़ुबानू न चूस ये अखियों जो खुलियई चवेस तो बाबा हाणे असां जी मोकलणी ऐं इंशाअल्लाह रब जन्नत में वरी मिलाईंदो हिय जो अली अकबर साईं मैदान में वियो उन्हनि ज़ालिम मशवरो कयो हे अली अकबर हुसैन जो पुटु आहे हे अली जो पुटु आहे हे पाक मुहम्मद जो ॾोहिटो आहे दिलेर इन सां केर मुक़ाबलो कंदो हिकु न वञे ॿ न वञनि टे न वञनि चार हिन जे साम्हूं न वञनि 40-50 जो दस्तो वञे पोइ हिन सां वञी मुक़ाबलो हिकिड़े शींहं जे पोयों 40 कुता लॻा तव्हां पाण अची जू शेर जे पोयों लॻा 40-50 माण्हू जो दस्तो के अली अकबर जे घोड़े ते वार कयो के अली अकबर जे जिस्म ते वार कयो तारीख़ जा किताब लिखन था टुकड़ा करे छो बूटी करे छो चन ज़ालिमन के रहम ना आयो पर मुझो सोहणो हुसैन करबला जे मैदान में पंजी चादर मुबारक कुल्हन तो लाहे पंजे बचड़े की लाश की बूटी मेड़े करबला जे मैदान में खीमे में खणी आयो आ पंजी भेण के चवे तो अती ये तुझे बचड़े अली अकबर जो लाश ॾिसो त नबी जे घराणे जो सबर मथे तके चवे थी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन मौला ये असा के तू नाने मुहम्मद के दीन ते कोहर के राजी आ असा सैयद नाने मुहम्मद के दीन ते कुसण ला कया तरीके चवण वारे कटा कर गर्दने बतला गए हैं करबला वाले
कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। के तो जो दहकती आग के शोलों पे सोया वो हुसैन, जो जवां बेटे की मैयत पे न रोया वो हुसैन, जिसने सब कुछ खो के फिर भी कुछ न खोया वो हुसैन। अकेलो हुसैन करबला में ये जालिम इंसान डटियो बीठो, अकेलो हुसैन उन्हनि पाण में मशवरो कयो हे हुसैन तव हो अली अकबर हो, हे हुसैन आ हुसैन, इन सां मुक़ाबिलो करे न सघंदो। हाणे हीअं कयो असांखे यादि आ बचपन खां वठी हुसैन निमाज़ न छॾी, पक्को निमाज़ी पक्को परवानो अल्लाह जे दर जो हो। हाणे तव्हां मो हिकिड़ो वारी जे टिपे ते चढ़ी मथे वञी आज़ान दे हुसैन तड़पी पवंदो, चंगु छॾींदो निमाज़ पढ़ंदो। ओडो शिमिर बेईमान वारन मो हिकिड़ो चढ़ी आज़ान थो ॾे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। मुझो मुर्शिद हुसैन तड़पी पियो, चवे तो शिमरा 5 मिनट जंग के परे बंद कर, ओडो आज़ान मिलिया। इन टाइम ते मुझो नानो मोहम्मद अरबी जुम्मे जो खुतबो ॾींदो हो, परे थी मां निमाज़ पढ़ा वो जंग के हलाए जा। शिमिर चवे तो हुसैन निमाज़ पढ़ंदे पानी न ॾींदो, मां बगैर वुज़ू जे निमाज़ कीअं पढ़ंदे। मुझो मुर्शिद हुसैन तो फरमाए शिमरा तू त बेदीन, तू त जाहिला, तोखे कहिड़ो पतो। अल्लाह साईं जो कुरान तो फरमाए फतयम्ममू सईदन तय्यबा, जाते पानी न मिले वो पाक मिट्टी सां तयम्मुम करे निमाज़ पढ़ण तव्हां जो कम, तव्हां जी निमाज़न के कबूल करे जन्नत ॾियण मां अल्लाह जो कम आहे। तो हजरत हुसैन साईं करबला जे मैदान में मिट्टी सां तयम्मुम करे निमाज़ पढ़ी या छॾी, नथा ॻाल्हायो तरीक़े चवण वारे चो न ऐ शिमिर की नथो तो खां घुरा, हुसैन ऐ शिमिर की नथो तो खां घुरा, मानी ऐ पानी फकत सजदो हिकड़ो खुदा जे वास्ते, एक सजदो क्या पो भली वार बजाई। जो वाह हुसैन तुझी अजमत ऐं जुर्रत ऐं बहादुरी के सलाम चओ सुभान अल्लाह। मां सदके वञा उन्हनि जवाननि जी तारीफ़, मां कहिड़ी बयान कयां जेके पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नंढड़ी न्याणी जा बच्चा उन्हनि ज़ालिमनि सोने हुसैन के पानी न ॾिनो, पर करबला जे मैदान में मिट्टी सां तयम्मुम करे मुझो मुर्शिद हुसैन, मुझो इमाम हुसैन, सोहणे अलीअ जो बच्चो, अम्मा फातिमा ज़हरा जो जिगर जो टुकड़ो तयम्मुम करे पंहिंजन के सबक थो ॾे। ओ मां हुसैन सां मुहब्बत करण वारो, मुझे अब्बे अली सां मुहब्बत करण वारो, मुझे नाने मोहम्मद के कलमे पढ़ण वारो, मां वांगुर कटजी वञो मरी वञो पर निमाज़ न छॾिजो। सदके वञा हुसैन के नाले ता चओ न सुभान अल्लाह। सजदे में वयो शिमिर उन्हनि खे चवे तो वारो कयो, वाह जो मौक़ो मिलियो अथव हुसैन ते वार कयो। उन्हनि चयो बाबा असां हुसैन जी सिरी मुबारक ते तलवार न हलाईंदासीं। शिमिर बेईमान हो, अंधो थी चुको हो कि तव्हां भली तलवार न हलायो, मां थो हलायो। तलवार खणी सोनो हुसैन सजदे में एक तलवार ॿी तलवार टी तलवार सां मुंडी धड़को धार थी वई, पर जुबान बंद नाहे। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। सिसी मुबारक तो अल्लाह जे कुरान जी तिलावत जारी। जालिम बेरहम के पो भी रहम न आयो। सिसी मुबारक के नेज़े जे नोक ते रखी कूफे जे शहर में घुमाए थो। मुसलमानों कलमे वारो तारीख जा किताब लिखन था। यहूदी जो बंगलो हो मथों, उन मथों जो हेठ दरी मो झाके ॾिठो त हे वॾो हुजूम आहे, केर हिन हेठ लही आयो। जे वॾो कोहराम मचियल आहे, कंहिंजी सिसी मुबारक था खयूं घुमाईंदा वतन। ईअं उन्हनि माण्हुनि खां पुछा के चे हे केरु आहे, हिन जो नालो हुसैन आहे, अब्बे जो नालो कुर्बान वञा, अब्बे जो नालो अली अथसि। चीख निकिरी वई यहूदी जी। बिल्कुलु मां तारीख़ में पढ़ियो हुउमि, आख़िरी नबी मुहम्मद करीम जेको तव्हां जो नबी उन नबी जो ॾोहिटो हुसैन हिन करबला जे मैदान में ईंदो। ओ गद्दार जेके हूंदा, जेके हुसैन सां मुक़ाबिलो करे हुसैन के शहीद कंदा, उहो हुसैन जेको नाने मुहम्मद जे दीन जे करे हक़ जे आवाज़ के बुलंद करण जे लाइ ईंदो, पंहिंजी जान ॾेई छॾींदो, पर ज़ालिमनि जेको न झुकंदो न विकामबो। अॼु सम्झी वियुमि त हुज़ूर जो दीन सचो, मुंहिंजे सम्झुमि त हुसैन जे नाने जो दीन सचो आहे। साम्हूं हुसैन से जे अॻियों अची करे चवे थो हुसैन मां तोखे शाहिद करे
गवाह करे तुझे नाने मोहम्मद ते कलमो तो पढ़ा तू तो सचो पर तुझो नानो मोहम्मद तो सचो तुझे नाने मोहम्मद जो दीन भी सचो आ खुदा जो कसमा काफरन जो चीखो निकरी वियो कलमा पढ़ी मुसलमान थी मां दिली दुआ करण आयो हां अल्लाह असा के हकीकी हैदरी करे आमीन।